सके थी अॼु सिंध यूनिवर्सिटी में वॾे वक़्त खां पोइ अचण थियो ऐं ही आर्ट्स फैकल्टी जेॾी महिल आऊं ऐं नदीम साहब गॾु आयासीं ते त ही आर्ट्स फैकल्टी ॾिसण मूं हुनखे नदीम साहब खे चयो मुंहिंजो वॾे वक़्त खां पोइ आया आहियूं ऐं उनजी दर दर ऐं दीवार दीवार कुझु न कुझु ॻाल्हाए पई कन में भुड़को करे पई अभी वींदो काबू खणी ईंदो